बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। जीअं त असां गुज़िरियल वीडियो में असां जेको आहे त इवन ऐं आड नंबर जी एक्सरसाइज कई ऐं हाणे असां जेको आहे त टेस्ट फॉर डिविजिबिलिटी बाय टू यानी वंडिजण जी चकास उहा असां हाली ॿियनि सां कंदासीं अॼु वीडियो में। सो को बि नंबर जेको जंहिंजे यूनिट प्लेस ते 0 ॿ 4 6 ऐं 8 हूंदो आहे उहो जेको आहे नंबर जेको आहे त ॿिनि सां पूरो पूरो वंडिबो आहे। या हाणे 100 आहे, 100 जी हिन यूनिट प्लेस ते 0 आहे, सो 100 जेको आहे ॿिनि सां पूरो पूरो वंडिबो। ऐं हे 124 आहे, 124 जी यूनिट प्लेस ते आख़िर में 4 आहे, इहो बि जेको आहे त ॿिनि सां पूरो पूरो वंडिबो। सो हिनखे असां चेक करे सघूं था त हे ॿिनि सां पूरो पूरो वंडिजे थो या न। जीअं 124 आहे, इनखे असां ॿिनि सां डिवाइड था करे ॾिसूं। ॿियनि जी टेबल असां ॿारनि जे पढ़ंदासीं, घणा दफ़ा वेंदी? 6 दफ़ा वेंदी। 12 मां 12 वेंदासीं, 0 परे तो वरी असां 4 लाहींदासीं ऐं चइनि ते ॿिनि जी टेबल घणा दफ़ा वेंदी? 2 दफ़ा वेंदी। तो असांजी ॾिसो रिमाइंडर 0 आई आहे, यानी 124 ॿिनि सां पूरो पूरो वंडिजी वियो आहे। ईअं ई को बि नंबर हुजे, भले हज़ारनि में हुजे, लखनि में हुजे, करोड़नि में हुजे, जंहिंजे आख़िर में 0 2 4 6 8 हूंदो उहो ॿिनि सां पूरो पूरो वंडिबो। सो हीउ हुयो अॼु जो वीडियो जंहिंमें असां टेस्ट फॉर डिविजिबिलिटी बाय 2 कईसीं ऐं इंशाल्लाह नेक्स्ट वीडियो में असां टेस्ट फॉर डिविजिबिलिटी बाय 3 सां कंदासीं। सो तेसीं ताईं मूंखे इजाज़त ॾींदा। थैंक यू वेरी मच। गॉड ब्लेस यू।